सच्चो प्यार पुठिते न हटियो। कैंसर जी मरीज़ा सां नौजवान जी अस्पताल में शादी, डॉक्टरनि ऐं अमले जूं अखियूं आलियूं। मौत बि मोहबत खे शिकस्त न ॾेई सघियो। भारत मां सचे प्यार जो हिक लिंग कांडारींदड़ दास्तान। अस्पताल में शादी, अखियुनि में लुड़क, वफ़ादारी ऐं निभाइण जो अहिड़ो मिसाल शायदि ई काथे न ॾिठो हुजे। भारत में कैंसर में मुब्तला हिक नौजवान छोकिरीअ जी ज़िंदगीअ जूं आख़िरी घड़ियूं वेझो अचण ते सची मोहबत जो हिकु मुनफ़रिद मिसाल साम्हूं आयो आहे। रिपोर्टुनि मूजिबि छोकिरीअ खे कैंसर हुजण जी ख़बर मिलण बाद संदसि घर भाती ऐं दोस्त सख़्त सदमे में अची विया। 3 सालनि खां हिक ॿिए सां मोहबत कंदड़ जोड़े मां छोकिरी पंहिंजे पसंदि कंदड़ नौजवान खे चयो त मूंखे हर जनम में सिर्फ़ तूं ई घुर्जे। उन मौक़े ते नौजवान पोयां न हटियो ऐं अस्पताल में पंहिंजी महबूबा जी सींध में सुंदूर भरे शादी करे खेसि ज़िंदगीअ जो साथी तौर क़बूल कयो। ही मंज़र ॾिसी अस्पताल में मौजूद डॉक्टर, अमलो ऐं घर भाती बि जज़्बाती थी पिया। सोशल मीडिया ते हिन जोड़े जी मोहबत, वफ़ादारी ऐं हिक ॿिए सां निभाइण वारे जज़्बे खे वॾे पैमाने ते साराहियो पियो वञे।